अस्सलाम वालेकुम याली मदद। मैं सिंगर सानिया जान जाहिद अली थईम जो यूट्यूब ते चैनल है ZAT ऑफिशियल। हिन चैनल के वध का वध सब्सक्राइब कंदा, मेहरबानी। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, जो पंहिंजो सिंगर दानिश मंजूर थईम हक़ मौजूद या अली मदद। उम्मीद त ख़ैरियत सां हूंदा दोस्तो। फ़नकार हमेशह ख़ुशियुनि जो पैगाम खणी ईंदो आहे ऐं हाज़िर थींदो आहे अव्हांजी ख़िदमत में। दोस्तो, जीअं त असांजे पिणी प्यारे बिरादर मोहतरम भाउ ज़ाहिद अली थईम साहब जन जो यूट्यूब चैनल आहे ZATO ऑफिशियल, उनखे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं मुंहिंजी पसंदि जो चैनल आहे, ज़रूरु अव्हां बि उनखे पसंदि कजो, लाइक कजो ऐं उन में ख़ूबसूरत प्रोग्राम ॾिसिजो ऐं पसंदि कजो। थैंक यू। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुद्धी। असांजो पिणी प्यारो दोस्त आहे ज़ाहिद अली थईम, उनजो यूट्यूब ते चैनल आहे ZAT ऑफिशियल। सो मां चाहींदुसि तव्हां ZAT ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं बेल आइकन ज़रूरु दॿाइजो त जीअं तव्हांखे पंहिंजी पसंदि जो मवाद इन चैनल तां मिली सघे। ZAT ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो, महिरबानी।